हकीकत पुछो जेको माण्हू पंहिंजे माउ ते बीहंदो आहे हक़ न बि चवंदो आहे त मां हुनजे पेरनि खे वञी चुमी हे असांजा नात ख़ान हा नोट ख़ान कोन मरहूम खे विसाल कई त ज़रगढ़ मूंखे सन्नो यादि कोन्हे ज़रगढ़ 20 साल थिया हूंदा कहिड़े सन में विसाल कयो मरहूम गुलाम नबी मैसर हे फितना जेके हाणे पैदा थिया आहिनि बाद जी पैदा हुआ कहिड़ो साल यादि मक़सद आहे 26 साल 27 साल 26 साल थी विया अरे यार सोच त सही ये अॼु जो फितनो पैदा थियो आहे ई हुया साहिब मक़सद नात ख़ान अखर तबद अखर रुगो ठल्ली नात जी अॼुकल्ह ख़बर ई कान थी पई नात थो करे हले चमचागिरी थो करे हले खुशामद थो करे हले हक़ नबी जी थो चमचागिरी करे ख़बर ई कान्हे ये कम के वेड़े सेड़े इन में वॾा ज़िम्मेदार असांजा मौलवी अथव लाल कबी सिंधी हैदराबाद वारा तकड़ा नाराज़ थींदा असांखे त तकड़ो नाराज़ करण जी आदत आहे वॾे में वॾा ज़िम्मेदार असांजा उहे तक़ीब आहिनि असांजा उहे आम मुल्ला आहिनि जेके चवंदा बड़े कम के हलाए मखलूक खे राज़ी कर नचाए ख़ुशि कर वाह गुलाम नबी मैसर 26 साल अॻे महबूब जे सहाबनि जी तारीफ़ त कई पर उन में अक़ीदो बयान कई छा चई असहाबी पहरो नंबर इहा ॻाल्हि सम्झाइनि हा इहा ॻाल्हि सम्झो हा जेकॾहिं हिनखे दिमाग़ में विहारियो हा त इहो माण्हुनि खे अॼु जेका तकलीफ़ आलिमन उलमा अहले सुन्नत खे खणणी थी पए मुंहिंजा भाउ अज़ीज़ उहा न खणणी पवे हा एॾो ज़ोर हणणो ई कोन पिया पर अकेलो मुफ़्ती अब्दुल रहीम सिकंदरी केसी ताईं ॻाल्हाया मुंहिंजा भाउ अकेलो हज़रत साईं मुफ़स्सिर क़ुरान हाजी साहब मोहम्मद इदरीस केसी ताईं ॻाल्हाया अकेलो फ़क़ीर हक़ नबी केसी ताईं ॻाल्हाईंदो क़यामत वारे ॾिहाड़े ते अल्लाह सभिनीनि खां पुछंदो सभिनीनि खां लेखो थींदो लेखो त परे जी ॻाल्हि आहे को साह निकिरंदे बि जेॾी महिल लुकीअ में तकलीफ़ थी लनि पोइ ख़बर तॾहिं पवंदी इन नोट ख़ाननि खे मुंहिंजा भाउ अज़ीज़ इहो अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे त महबूब जा जेके सहाबा आहिनि उम्मत में पहिरों नंबर वारा असहाबे रसूल जो पहिरों नंबर तो सम्झो त बसि इहे मिड़ई आहिनि मिड़ई पियूं ॻाल्हियूं हाणे चइजां अॼु को मुंहिंजी इहा ॻाल्हि यादि में रखजांइ त मरहूम गुलाम नबी मैसर तोखे पैगाम कहिड़ो ॾिनो ओ लॻी तुंहिंजे तार आज देखे दुनिया में उहे दीवाना लगी तुझे तार आज देखे दुनिया में उहे दीवाना असहाबी चो असहाबी पेरो नंबर प्यार में हिन दुनिया में रही करे मूंखे फ़िक्र हुन जन्नत जो थी पियो आहे अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते अलाए